अस्सलाम वालेकुम। सिंधी फिल्म संसार साण अवां जी ख़िदमत में हाज़िर। ख़ातिन हज़रात, गुज़िरियल हफ़्ते असां फिल्म बादल जे हवाले सां अवां जी ख़िदमत में पहिरियों हिसो पेश कयो हुयो। अॼु उन सिलसिले खे अॻियां वधाईंदासीं ऐं असांजा मोज़िज़ महिमान असां साणनि जिन जा असां थोरा मञींदे प्रोग्राम जी शुरूआत कयूं था। असां साण सेट ते मौजूदु आहिनि साईं वसीम साहब, फिल्म जा हीरो आहिनि ऐं यकीनन इन्हनि जो नालो कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे। उन्हनि खां पोइ असां सां मौजूदु आहिनि साईं फिदा हुसैन शाह साहब, अवां जा शुक्राना, महिरबानी जो ख़ैर सां हिते आयो। ऐं हिन पासे असां सां मौजूदु आहिनि साण नजमा काविश साहिबा ऐं यकीनन गुज़िरियल हफ़्ते जी क़िस्त तव्हां ॾिठी हूंदी त हुन में पंहिंजो नंढपण ॾिसी जेका तव्हांखे ख़ुशी थी उनजी असांखे बि ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं इन खां पोइ असां वटि मौजूदु आहिनि नादिर बलोच साहिब जिन, साईं अव्हांखे बि भलीकार। ख़ातिन सां जॾहिं असां पंहिंजे हिन माज़ीअ जो ज़िक्र कयूं था ऐं ख़ासि तौर ते हिन फिल्म जो ज़िक्र कयूं था त हिन में हिकिड़ो वॾो नालो आहे। नालो त रब जो वॾो आहे, पर कुझु किरदार अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजे पाण खे मञाए वेंदा आहिनि। ऐं जॾहिं असां हिन गाने जी क्लिप ॾिठी पए लास्ट टाइम, जेको गानो हुयो ख़ासि तौर ते सईदा साहिब जी अदाकारी सां सलाह ॾियल, उन में ॿ चेहरा असांखे नज़र आया, मुश्ताक मुग़ल साहिब जो ऐं साकी साहिब जो। साकी साहिब जे हवाले सां नादिर बलोच साहिब खां अॼु शुरू कंदासीं गुफ़्तगू जी। साकी साहिब जे रेफरेंस में चाहींदासीं त तव्हां असांखे का वधीक इंफॉर्मेशन ॾियो, तव्हां हुन सां गॾु कमु कयो हुजे या तव्हांखे जेका ॼाण हासिलु हुजे। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त साकी साहिबु हिकिड़ो बेइंतहा सुठो माण्हू, बेइंतहा, शायदि अहिड़ो प्यारो माण्हू मूं किथे ॾिठो हुजे। अदाकारी जे लिहाज़ सां त हुनजी अदाकारी बुलंद पाए जी अदाकारी हूंदी। हू कॉमेडी तरीक़े सां फिल्मुनि में दाख़िल थियो, कॉमेडियन, बहसियत कॉमेडियन। तंहिंखां पोइ ॾिसंदे ॾिसंदे हू फिल्म इंडस्ट्री ते छाइजी वियो लाहौर जहिड़े शहर में। वाह 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 वाह। ऐं लाहौर जहिड़े शहर में मुख़्तलिफ़ किरदार हुन अदा कया, नंढा नंढा किरदार अदा कई। ख़ासि तव्हांखे हिन जी ॻाल्हि ॿुधायां त हिकिड़ी फिल्म ठही पई नांगन ख़लील कैंसर जी, हुन में अलाउद्दीन खे उहो जोगी जो रोल ॾिनो वियो। अलाउद्दीन चयो त भई आउं जेको आहियां सो जोगी जो रोल न कंदुसि, इन करे जो नांगन खां मूंखे एलर्जिक आहे, हा नांग हथ में झले ई कोन थो सघां। हा, उन टाइम में अलाउद्दीन जी वॾी लय हूंदी, वॾो हीरो हूंदो, वॾो एक्टर हूंदो। साकी हिकु एक्स्ट्रा कैरेक्टर कंदो, पठाणनि जा, चौकीदारनि जा, हिननि हुननि जा। हू पंहिंजी ज़िंदगी खां इन कमु कंदे कंदे बेज़ार थी पियो। हुन चयो इहो नांग आउं झलंदुसि। अच्छा, हा, चई नांग इहो मूंखे कैरेक्टर ॾियांव थो करे। साकी साहिबु नांग बाक़ाइदे हुनखे झले ॾेखारिया, विझी ॾेखारी, बीन वॼाए ॾेखारी, कन पापड़ी पातई ऐं सुपर हिट कैरेक्टर कई। साकी साकी थी वियो। वाह 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 वाह। इंडस्ट्री में नालो थियो। तंहिंखां पोइ उन सिंधी फिल्मुनि खे विसारियो न। हू जिते बि मिलंदो प्यार निहायत प्यार ऐं मोहबत सां मिलंदो ऐं तमामु प्यारो माण्हू हूंदो। ऐं हिन फिल्म में हुन हिकिड़ो एॾो लाफ़ानी कैरेक्टर कयो आहे, बीना जहिड़े आर्टिस्ट खे साम्हूं बिल मुक़ाबिल पंहिंजी धीअ जे जहेज़ लाइ धाड़ा हणे थो। चए थो तोखे केतिरा पैसा खपनि, वठि तूं पैसा मूंखां, पर मुंहिंजी धीअ जो सुखु ॾे। त उहो हिकिड़ो अलाह हुनखे जन्नत नसीब करे। तमामु घणो यादि ईंदो आहे, तमामु घणो यादि ईंदो आहे। नादिर साहब ज़िक्र कनि पिया था साकी साहिब जो, ऐं उनजो प्रोफाइल बि असां पंहिंजे सिलसिले में किथे न किथे पेश करणु चाहींदासीं, पर फ़िल वक़्तु असां वटि क्लिप मौजूदु आहे। ॾिसो था अगरि जी साकी साहिब जे प्रोफेशन जे हवाले सां हिकु निगाह विझूं था। वाह। 1 2 3 4 5 6 करोड़ की बाबा बाबा जी पुट, सुभाणे असांजे कालेड़ी का है, मां वञा? पुट अलाए छो मूंखे छोकिरनि ऐं छोकिरियुनि जो मिलण जुलण पसंदि न आहे। मुंहिंजो ज़हन वक़्त जी रफ़्तार खां पोइते रहिजी वियो आहे। छा मूं ते एतबार न अथव बाबा? एतबार जी ॻाल्हि कान्हे पुट, ज़मानो ॾाढो ख़राबु आहे। इज़त जो आईनो जॾहिं भॼंदो आहे त सदियुनि जी शराफ़त जो अक्स टुकड़ा टुकड़ा थी वेंदो आहे। इंसान सरतान जो अज़ाब त सही सघे थो, पर तोहमतुनि जो कोड़ इंसान खे रूह ताईं कोड़े छॾींदो आहे। ज़िंदगी जे सफ़र में उहे राहूं बि ईंदियूं आहिनि जिन राहुनि ते बबुरनि जा ज़हरीला कंडा विछायल हूंदा आहिनि। उन्हनि राहुनि ते खयल हिकु विख जो दर्दनाक नतीजो इंसान खे मरण ताईं भोगणो पवंदो आहे। शीदा मुंहिंजी, हिन खां वधीक मां तोखे छा सम्झायां? जज साहब कुछ तो खाओ, तव्हां तो कुछ भी कोन खाधो। बस महिरबानी। अदा सिद्दीक त ईंदड़ महीने जी 14 तारीख़ पकी आहे? हाँ अदा, लिखे जा लेखा आहिनि। जे जिंदगी रही त पकी आहे त जेकी ख़ुदा खे मंज़ूर। कीअं जज साहब, पंहिंजे यूसुफ जे पढ़ी जो आख़िरी साल आहे।
महीने अध में डॉक्टर थी वेंदो। मुंहिंजी बि इहा ई मर्ज़ी आहे। तूं पाण औलादे आई समझी सघी थो। मूं जो कुछ आहे रशीदा जो आहे। बार विकिणी छॾी, जाइ विकिणी छॾी, बनियूं ॿारहं विकिणी छॾी, पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारींदो? जिंदगी गुज़री वेंदी। दरअसल धीअ खे ख़ुशि ॾिसण मुंहिंजी ज़िंदगी जो मराज आहे। वो सुखी रहे, शालाफन जा जबल कपाए जी फुटिन वांगर खणी घुमंदसि। ये तूं छा थी चईं भेण? इहो त सोच, असीं इज़तदार इंसान आहियूं। खुदा जो मुंहिंजी इज़त ख़ाक में न मिलाए। मूंसां न ॻाल्हाए। मन त महिरबानो अंग्रेज़ी ज़बान में हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि, जाइगेंटिक, वसी नज़र वारो ऐं भरपूर ऐं सदाबहार। जॾहिं हिननि शख़्सनि ते निगाह वञे थी त अहसासु थिए थो त इहे किरदार कीअं हूंदा आहिनि। वसीम साहब, तव्हां साक़ी साहब सां गॾिजी कमु कयो हिन फिल्म में, थोरो पंहिंजी मेमोरीज़ मां असांखे ॿुधायो, यादि का ॿुधायो असांखे हिन फिल्म जे हवाले सां। साक़ी साहब ते हिकु दफ़ो आउटडोर शूटिंग ते हुआसीं हैदराबाद में। जी। उन जेकी न्याणी हूंदी आहे फिल्म जे स्टोरी जे मुताबिक़, जी। तो नंढड़ी हूंदी आहे, मतिलबु एॾी सारी, तो कमाइण जो हुन वटि को रस्तो न हूंदो ऐं घोड़े गाॾी हूंदी हुई। कैरेक्टर जी ॻाल्हि जी जी जी। पोइ ख़बर न कहिड़े सिलसिले में हुनखे घोड़ो विकिणणो थो पए। अच्छा। पोइ हुन पंहिंजी न्याणीअ खे स्कूल वठी थो वञे, घोड़े गाॾी में वठी वेंदो न पंहिंजी। हाणे घोड़ो त हिन विकिणी छॾियो, पोइ पंहिंजी न्याणी खे सिंगारे, मतिलबु फणी बणी हणी करे उनखे तयारु करे गाॾीअ में विहारी, घोड़े गाॾीअ में। हाणे घोड़ो त आई कोन्हे, पोइ पाण उनखे छिकी आहे। वाह। छिकंदो पियो वञे। मतिलबु स्कूल ताईं हुनखे पहुचाईं, वरी उतां स्कूल तां। मतिलबु हिकिड़ो हक़ीक़त आहे की असांजे सिंध जे अंदरि फ़नकार ॾाढा आहिनि, अलाह जी महिरबानी अञा बि आहिनि। ऐं पहिरीं जेके हुआ उहे नामवर ऐं बेमिसाल फ़नकार। ऐं साक़ी साहिबु असांजे सिंध जो ऐं ज़बरदस्त एक्टर, कैरेक्टर एक्टर, वर्सटाइल साक़ी साहिबु। ऐं जीअं नादिर साहिबु चयो त इंसान बि सुठो हुयो, इहा हक़ीक़त आहे। इंसान बि सुठो हुयो ऐं आर्टिस्ट बि सुठो। ऐं असांजी हिन फिल्म जे अंदरि, बादल जे अंदरि, उन वाक़ई कमु करे ॾेखारियो, पीउ बणिजी करे ॾेखारियईं की हीअ, ऐं मज़लूम बि थियो ऐं धाड़ियल बि थियो। वाह वाह वाह। ख़ातिन आज़ाद, थी जेका हवा लॻे पई थी, जेका महसूसु थिए पई थी, असांखे मोहबतुनि जी, यादि जी ऐं ट्राइब्यूट्स जी उन हवा खे लॻणु घुरिजे, उन हवा जी थधाण खे महसूसु थियणु घुरिजे। ऐं उन हवा जे हवाले सां हिकिड़ो आइटम बि ज़रूरु ॾिसणु घुरिजे, थधड़ी हवा लॻड़ी हवा। थधड़ी हवा लगड़ी हवा आई रुत प्यार जी, मौसम बहार जी, रीत जो न्यापो आयो संदेशो। थधड़ी हवा लगड़ी हवा आई रुत प्यार जी, मौसम बहार जी, थधड़ी हवा। हवा आई रुत जी, थधड़ी हवा। हवाउनि जो ज़िक्र कयोसीं, या थधड़ी हवा अञा लॻे ई पई, छाकाणि त असां चाहींदासीं त हिन गीत बाबति
ऐं हिन जी कोरियोग्राफी ऐं जेको शूट आउट आहे उन जे बारे में ज़िक्र कनि फिदा हुसैन शाह साहब। ॾिसो सईदा ऐं रूना लैला जो केॾो मज़ेदार कॉम्बिनेशन सिंक्रोनाइज़ आहिनि बिल्कुलु पाण में। हा बिल्कुलु, ऐं आवाज़ तलफ़ुज़ ऐं गाने जी जेका बीहक आहे तंहिंखे वरी मैडम सईदा केॾो त निभायो आहे पंहिंजे पिक्चराइज़ेशन में। ऐं इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे त जॾहिं को शोख चंचल गानो हुजे त गुलकारा जी हैसियत सां रूना जो एफर्ट ॾिसो केतिरी शोखी आहे गीत में, त उन शोखीअ खे जस्टिफाए रूना कीअं कयो आहे हर सिट में हर मिसरा में। अच्छा, उन खां पोइ वरी सोने पे सुहागा मैडम सईदा जो जेको कंट्रीब्यूशन आहे सो ॾिसो त जेके जेस्चर्स आहिनि एक्सप्रेशन्स आहिनि से हिकिड़ी छोकिरीअ जी जेका कैफ़ियत हूंदी आहे, शबाब वारी कैफ़ियत ऐं कुर्ब वारी कैफ़ियत ऐं जवानी वारी कैफ़ियत, त उनखे जंहिं नमूने सां स्क्रीन ते पोर्ट्रे कयो आहे मैडम सईदा, सो इहो ॿिन्ही जो हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत एफर्ट आहे ऐं असीं ॾिसूं था। ऐं ॿी मज़े जहिड़ी ॻाल्हि त ऐं ॾिसो अॼुकल्ह जे फिल्मुनि में इहा जेका सूंहं आहे सा अव्हांखे कान मिलंदी, जेको फेमिनिज़म जो जेको ख़ूबसूरत इज़हार आहे। जीअं पाण परवीन शाकिर जो नालो वठंदा आहियूं त हिते ॾिसो त रूना ऐं सईदा केॾी त मज़े जहिड़ी ॻाल्हि कई आहे ऐं उन्हनि जो हमर्चो असांखे केॾो मोहे थो। वाह 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 वाह। जी तव्हां कुझु चवणु चाहियो पिया? न, मां इन्हनि जी ॻाल्हि खां इतफ़ाक़ कंदसि त वाक़ई बि एॾी हसीन हीरोइन असांजी रही आहे सईदा मैडम, ऐं तारीफ़ूं मां उन वक़्त में इन्हनि जूं ॾाढियूं ॿुधियूं ख़ूबसूरती जूं, त लिबास बि जेको पाईंदियूं त उहो बि माना ईअं लॻंदो हुयो ॿरंदी उन लिबास जे अंदरि। वाह वाह। अमा बि न ॿुधाईंदी त एॾी हसीन हूंदी। चकोरी थी या इहे सईदा मैडम हुयूं, इहे पंहिंजे वक़्त जूं हसीन हीरोइन हुयूं ऐं हिन में कोई शक कोन्हे त जीअं तव्हां चयो आहे त गानो ऐं आवाज़ बिल्कुलु मैच थियूं कनि हिक ॿिए सां, सो ज़बरदस्त तरीक़े सां हुनखे निभायो बि वियो आहे। हुस्ना की जो ज़िक्र हले पियो थो ऐं इन्हनि असां कंपोज़िशन्स जे हवाले सां मौसीक़ार जो ज़िक्र बि अव्हांजी ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। इमदाद हुसैन मौसीक़ार आहे हिन फिल्म जो, पर उन बाबति कुझु ॿिया तासुरात असां वटि मौजूदु आहिनि। नसीर मिर्ज़ा साहब इज़हार ख़्याल करणु चाहिनि था। शायद मीर तक मीर जो शेर है, जिन्हें हकीर समझकर बुझा दिया तुमने, यही चराग जलेंगे तो रोशनी होगी। इमदाद हुसैन हैदराबाद जे माड़ीचा घराणे जो रिदम नवाज़ आहे, जंहिंखे पोइ हिकिड़े वॾे मौसीक़ार जो स्टेटस हासिलु थियो। हीउ ख़ानदान उहो ई साॻियो आहे हैदराबाद जे फिरदौस कॉलोनी, हेठालो, शवाब सनीमा, वाढनि जो पिड़, इहा एरिया आहे जेका किथां घुंघरुनि जा आवाज़ पिया अचनि, किथां कलवाड़े ऐं दादरे जा आवाज़ पिया अचनि, वरी किथां क्लासिकल गायक ग्वालियर घराणो रहियो पियो आहे, उस्ताद फ़तेह अली ख़ान, उस्ताद ग़ुलाम रसूल ख़ान, रजब अली, वहीद अली। त महमूद हीउ हिकिड़ो हैरत अंगेज़ इलाइक़ो आहे जिते इमदाद हुसैन भैंस पीढ़ी जे भरिसां हिकिड़े ग़रीब ॾुतड़ियल घर में हिकिड़ी मंजीअ ते वेठल उनखे असां ॾिठो, हिकिड़ो कारो कलोटो ऐं पन जी बीड़ी पीअंदड़ ग़रीब, पर हुनखे जेका लयकारीअ ते जेका हुनखे दस्तरस हुई उहा त हुनखे कुदरत हुनखे ॼमंदे ॼाम कयो। जीअं ख़ान साहिबु अलाउद्दीन ख़ान जे लाइ चयो वेंदो आहे बर सग़ीर जो वॾो तबला नवाज़ आहे, जंहिंजे लाइ लक्ष्मण कोमल साहबु लिखियो आहे त हू जॾहिं माउ जी थञ धाईंदो त आङुरियुनि सां ॾोकान सां तबला वॼाईंदो हो। 2-2.5 सालनि जो माउ जी खीरु पियो पीए, पर साॻे वक़्त ते माउ जी छातीअ ते तबला पियो वॼाए, इनखे चइबो आहे ॼमंदे ॼाम। त इमदाद हुसैन में बि हिकिड़ी हैरत अंगेज़ जेका जीअं ताफ़ू ऐं तारी आहिनि असां वटि वॾा, पोएं दौर में असांखे ग़ुलामूं जेको माड़ीचे घराणे मां रिदम नवाज़ मिलियो आहे, तबला नवाज़ मिलियो आहे, पोइ असांखे अहमद नवाज़ जेको मुनवर हुसैन जो पीउ आहे तबला नवाज़। इन्हनि सभिनी जो ज़िक्र करण जो मक़सदु इहो त इहो तर जेको आहे न सॼो वॼे पियो ॾींहुं राति, सॼियूं रातियूं जागनि पियूं, सितारा जागनि पिया, सुरैया हैदराबादी ॻाए पई, जमीला ॻाए पई, बानू ॻाए पई, कफ़स जे क़ैद मां निकिरी पखी पंहिंजे वतन वेंदो, या बानू उन ई साॻी एरिया जो तालुक़ु। त इमदाद इन समूरे सितारनि में हिकिड़ो जरकंदड़ सितारो हो जंहिंजो क़दुरु कयो ग़ुलाम हैदर सिद्दीक़ीअ। सही माना में त हू केतिरनि ई फिल्मुनि खे असिस्ट कंदो हूंदो, केतिरनि मौसीक़ारनि खे एज़ रिदम नवाज़ जी हैसियत में असिस्ट कंदो हूंदो, असां हुनखे ॾिठो, पर उनजो जेको शाहकार कमु आहे उहो फिल्म घूंघट लाइ कुंवार ऐं बादल में आहे, जंहिंमें जीअं चइबो आहे न त कलंदर लाल शहबाज़ सेवणे जी नगरी में आया महमूद, त उते अॻ ई औलिया अकराम घणा हुआ, उन्हनि हिकिड़े प्याले में तिर छटे मोकिलिया, बाबा हिते तमामु घणो हिते औलिया अकराम आहिनि,
तव्हां ॿिए हंधि हलिया वञो त पाण हुन में गुलाब जो गुल विधऊं त असीं हिते हीअं रहंदासीं। त आउं ईअं थो चवां, दिलि सां थो चवां त हीअ जिते फ़ेरोज़ गुल आहे, ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़ आहे, जिते उस्ताद नियाज़ हुसैन जहिड़ो हिकिड़ो बेमिसल मौसीक़ार इन एरिया में मौजूदु आहे, बबर अली ज़ामिन अली आहे, ऐं उते जॾहिं हिकिड़ो ग़रीब गुरबो हिकिड़ो रिदम नवाज़ इमदाद हुसैन, त हुनखे हुसैन जी इमदाद थी, ऐं हुनखे जेका ग़ुलाम हैदर सिद्दीक़ीअ घूंगर लाइ कुंवार, ऐं हुन जेका धमाल हैदरियम कलंदरम या मनम ग़ुलाम मनम हज़ार जान गिरामी फ़िदाए नाम अली, ऐं कुलदी आस पुॼामी, कीअं हयाती गुज़ारियां, ऐं पोइ फिल्म बादल जा जेके गाना हुन कंपोज़ कया आहिनि, ऐं पोइ हुनखे ख़ुशकिस्मतीअ सां शाइर बेपनाह हसीन ऐं सम्झू मिलियो आहे। छो त तव्हां ॾिसंदो त बर सग़ीर में ज़िक्र आऊं ज़रूरु कंदुसि, छाकाणि त जेको मौसीक़ार हूंदो आहे उहो पंहिंजी जाइ ते कुझु कोन हूंदो आहे जेकॾहिं हुनखे सम्झू शाइर नथो मिले। तव्हां ॾिसंदो त ओ.पी. नैयर खे मजरू सुल्तानपुरी जहिड़ो शाइर मिलियो आहे, तॾहिं हुन जूं फिल्मूं शाहकार आयूं आहिनि, ऐं शंकर जयकिशन खे असांखे हसरत जयपुरी जहिड़ो शाइर हुन सां गॾु हुन अंडरस्टैंडिंग सां हुनजे गीत ठाहींदो नज़र अचे थो। तव्हां नौशाद खे ॾिसंदो त तव्हांखे शकील बदायूनी जहिड़ो शाइर मिलंदो। त आउं चवां थो त ख़ुशनसीब आहिनि उहे मौसीक़ार जिन खे शाइर बि सुठा मिलिया आहिनि, जेके सिचुएशन खे सम्झी उन्हनि खे गीत लिखी ॾियनि था, जिन जी पोइ बेमिसल तर्ज़ूं ठाहिनि था। त सैयद मंज़ूर नक़वी बि अहिड़ो ई शाइर हुयो जेको इमदाद खे मिलियो, त इहे दुआ तिशा थिया। ॿिन्ही जी गॾियल कोशिशुनि सां उन्हनि वरी बि हिकिड़ा शाहकार तख़लीक़ कया, जिन में इमदाद हुसैन जी फिल्मूं कॾहिं बि विसारण जहिड़ियूं न आहिनि, घूंघट लाइ कुंवार ऐं बादल। अॼोके इन साथ जी पुॼाणीअ ते असीं वञी ख़िदमत में हिकिड़ो सदाबहार गीत फिल्म बादल जो पेश करणु चाहियूं था, पर उनखां पहिरीं चाहींदासीं त प्रोफाइल पेश कयूं उन वजूद जो जंहिं अहिड़ा ख़ूबसूरत सुर सजिया ऐं असां ताईं एॾी ख़ूबसूरत सदाबहार जामे मुकमिल मौसीक़ी पहुती। मौसीक़ार इमदाद हुसैन जो प्रोफाइल अवां जी ख़िदमत में पेश कयूं था। इमदाद हुसैन जे वॾनि जो ताल्लुक़ु असल में जैसलमेर सां हुयो, जिते संदसि ॾाढो उस्ताद फ़तेह हिकु वॾो क्लासिकल गायक हुयो। उस्ताद फ़तेह मोहम्मद जे पुटु अमर अली शेख जे 5 पुटनि मां ॿियो नंबर हुयो इमदाद हुसैन, ऐं मौसीक़े जे मिलियल विरसे खे अॻियां वधाइण लाइ हू ॼण हिन दुनिया में आयो हुयो। 1933 में संदसि पैदाइश हैदराबाद में जमाल शाह जे पिण में थी। तंहिंखां पोइ नंढड़ी उमिरि खां ई हुन ढोलक नवाज़ीअ सां चाह रखियो, ऐं काज़ी अब्दुल कयूम स्कूल में किताबी इल्मु हासिलु कंदे कांगो ऐं ढोलक वॼाइण सां गॾोगॾु उस्ताद ग़ुलाम मोहम्मद खां तबलो वॼाइण जी तरबियत बि हासिलु कयईं। 1953 में फिल्म उमर मारवी ठही त इमदाद हुसैन खे ग़ुलाम अली जी कंपोज़िशन दिलि मुंहिंजी धड़के अखि मुंहिंजी फड़के लाइ नज़ीर बेगम जी गायकीअ पोयां ढोलक नवाज़ीअ जो मौक़ो मिलियो, ऐं 20 सालनि जे हिन नौजवान कमाल करे छॾियो। ए हमीद, सोहेल रौना, मंज़ूर हुसैन ऐं असगर अली मोहम्मद खे असिस्ट कंदे हुन नेठि घूंघट लाइ कुंवार लाइ म्यूज़िक कंपोज़िंग हथु करे वरिती। संदसि पहिरीं कंपोज़िशन रूना लाला जी आवाज़ में रिकॉर्ड थी हुई, जोड़ियां हथ हर वार, राणल खे परचायां, ऐं संदसि फिल्म में मोहम्मद यूसुफ ऐं मलका तरन नूरजहान जो आवाज़ु गॾु गुंजियो हुयो, मुंहिंजी प्रीत नई मुंहिंजो प्यार न हो। हू बेबाहा ख़ूबसूरत ढोलक नवाज़ हुयो ऐं बेइंतहा हसीन कंपोज़र हुयो। इमदाद हुसैन 21 फरवरी 2000 ते हैदराबाद में वफ़ात कई ऐं उते ई आरामी आहे। सिंधी फिल्मूं अथसि घूंघट लाइ कुंवार, बादल, परदेसी ऐं प्यार। उर्दू फिल्मूं आहिनि जब से देखा है तुझे, 20 दिन, बंजारन, इंसाफ़, फ़ैसला ऐं कादिर ख़ान। ट्राइब्यूट्स पेश कंदे इन्हनि सभिनी खे यादि कंदे असां अवां खां मोकिलायूं था हिकु सदाबहार धुन ते। उन सां गॾोगॾु शुक्र अदा कंदासीं पंहिंजे मोज़िज़ महिमाननि जो जेके असां साण आहिनि, ऐं यकीननि ईंदड़ हफ़्ते बि असीं फिल्म बादल जे हवाले सां हिकु ख़ासि निशस्त में अवां जी ख़िदमत में हाज़िर हूंदासीं। पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया, इजाज़त ॾींदा, सुरनि खे माणियो ऐं असांजो साथ हूंदो त मुहबतुनि जो महराज असां ताईं पहुचण में का बि देरि न कंदो। इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़। जाहिर थे लगा खालिया साथी साथी जुदा थींदा ही
रतड़ा मेहंदी रतड़ा प्यारा प्यारा ओ जाहिर थे महाबत सारिया साथी साथी गीत नवा सुख ही सुख चौधा गद भी हलो गद भी गद भी हलो खुशबू थी उड़ाऊ हवा में साथी साथी रुतवल बेलिए में भरो कहीं गीत बुधाए जाहिर थे महाबत सारिया साथी साथी आ गए सतला जाना